हलाए छॾींदव साईं, हलायो तव्हां, हलाए छॾींदो। सिकंदर जतोई, जनरल सेक्रेटरी ऑल पाकिस्तान एम्प्लॉइज कन्फेडरेशन पाकिस्तान ऐं साबिक़ सदर प्राइमरी टीचर्स एसोसिएशन ऑल सिंध। ऐं मुंहिंजे घर में साईं अली मर्दा शेख साहब, जनरल सेक्रेटरी ऑल पाकिस्तान लोकल, डिप्टी जनरल सेक्रेटरी ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट, ऐं साईं अब्दुर्रहमान शर साहब चेयरमैन ऐं पैरामेडिकल सिंध, साईं मक़सूद अहमद मैसर साहब अॻुवाण गस्ता सिंध। असीं सिंध जे सभिनी मुलाज़िमनि सां जेको आहे सो लाइव आया आहियूं। सभिनी मुलाज़िमनि खे इहा गुज़ारिश आहे त असांजो अॼु खां 2-3 ॾींहं अॻु में सखर में असां सभिनी जेके मुलाज़िम तंज़ीमनि जो पाण में इताद हुयो, जंहिंमें प्राइमरी टीचर्स एसोसिएशन लोकल गवर्नमेंट ऐं ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट, पैरामेडिकल पीपल्स पैरामेडिकल ऐं शाह लतीफ़ पंहिंजो लोकल गवर्नमेंट ऐं ऑल पाकिस्तान ऑल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन जो सरबराह साईं पंहिंजो अब्दुर्रहीम भारो साहब, गस्टा सिंध जो सदर साईं मक़सूद अहमद मैसर साहब, ऐं असां सां लोअर स्टाफ जो साईं फराज़ साकी साहब, ऐं वोकेशनल जो साईं पंहिंजो अयाज़ सारियो साहब, ऐं क्लार्कनि जा सभु दोस्त साईं पंहिंजो चाचड़ साहब, असां बख्शली चाचड़ साहब, असां पाण में कुल गॾु हुयासीं। कल्ह साईं बख्शली चाचड़ साहब वटि एम्प्लॉइज़ अलायंस जा दोस्त नएं दरे में असांजे दोस्त साईं अब्दुल्लाजी मरकानी साहब वटि विया ऐं उन्हनि चयो त असां एहतजाज गॾियल इस्लामाबाद में कयूं। अॼु असां मीटिंग रखी हुईसीं साईं सभु, त जेकॾहिं दोस्त असां वटि ईंदा त असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, पर कुदरत अलाह जी उन्हनि दोस्तनि असांजे इतादनि खां सभिनी मुलाज़िमनि खां बिना पुछण जे हुननि पंहिंजो एहतजाज कैंसिल करे छॾियो। असांजो जेको 22 तारीख़ ते एहतजाज आहे उहो असांजो एहतजाज ईअं एज़ इट पंहिंजो कंटिन्यू आहे। ऐं 22 जुलाई ते सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे, ट्रेड यूनियन जे मुलाज़िमनि खे, उस्तादनि खे, सिंध जे सान्यावंदनि खे, पैरामेडिकल जे दोस्तनि खे, गस्टा जे दोस्तनि खे, लोकल गवर्नमेंट जे दोस्तनि खे, ऐं लोअर स्टाफ जे दोस्तनि खे, वोकेशनल जे दोस्तनि खे, ऐं लेबर असिस्टेंट जेके आहिनि उनजे दोस्तनि खे, जेके बि असांजूं तंज़ीमूं आहिनि, अदीब थिया, दानश्वर थिया, वकील थिया, सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त सिंध जा सरकारी मुलाज़िम पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ सरापा एहतजाज आहिनि। वफ़ाक़ी गवर्नमेंट जॾहिं त बजट में जेको आहे सो DRO जेको आहे सो 30% ॾिनो आहे ऐं 2-3 दफ़ा ॾिनो आहे, जिन ते KPK बि अमल कयो आहे, आज़ाद कश्मीर बि अमल कयो आहे, बलोचिस्तान बि अमल कयो आहे, पर सिंध जे मुलाज़िमनि सां माटेली माह वारो सुलूक अख़्तियार कयो पियो वञे। ऐं असां 23 तारीख़ ते बि एहतजाज कयोसीं, एहतजाज रिकॉर्ड करायोसीं। असां 22 तारीख़ ते जेको आहे सो असां ऐलान कयोसीं, जंहिं ऐलान ते असां पुख़्ता ऐं बीठा आहियूं। ऐं असां सिंध जे अदीबनि खे, ॾाहनि खे, दानश्वरनि खे, हर मक़तबे फ़ख्र सां तहलक रखंदड़ माण्हुनि खे गुज़ारिश था कयूं त मुलाज़िमनि जो जेको इताद आहे ऑल सिंध मुलाज़िम एक्शन कमेटी जे तरफ़ां असां 22 तारीख़ ते कराचीअ में वज़ीर आला हाउस जो हर हाल में घेराव कंदासीं। धमाधम मस्त कल्ह न थींदी। सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, मुंहिंजी वकील बरादरी खे बि गुज़ारिश आहे त जॾहिं बि का हलचल हली आहे, सिंध जे हक़नि जी हलचल हुजे, जंहिं बि फॉर्म ते जेका बि हलचल हली आहे, सिंध जे सरकारी मुलाज़िमनि हमेशह हुन में पाण मल्हायो आहे। वकील बरादरीअ खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त उहा बि असां सां ताउन करे। सिंध जे सान्यावंदनि खे गुज़ारिश आहे त उहे बि असां सां ताउन कनि। असां सां डॉक्टर एसोसिएशन जे अॻुवाण साईं डॉक्टर मोहम्मद ख़ान शर बि असां सां राब्तो कयो आहे ऐं उहो बि असां सां गॾु हूंदो। जेके बि मुलाज़िम तंज़ीमूं आहिनि उहे सभु असां सां गॾु हूंदियूं। मां इहा सभिनी खे गुज़ारिश थो कयां त सभु भरपूर नमूने सां 22 तारीख़ ते शिरकत करे असांजे एहतजाज में सिंध जे मुलाज़िमनि सां इताद जो सबूत ॾियनि, यकजहतीअ जो मुज़ाहिरो कनि। असांजो हीउ बि ऐलान आहे जेकॾहिं 22 तारीख़ ते सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां जेकॾहिं रियासत उहा पंहिंजी जेको आहे रवायत खे, रियासती तशदुद, लाठी चार्ज ऐं आंसू गैस वारे रवायत खे बरक़रार रखियो त असांजो हीउ बि ऐलान आहे त पोइ 22 तारीख़ खां पोइ असांजो लोकल गवर्नमेंट जा जेके इदारा हूंदा उहे बि बंदि हूंदा। असांजी अस्पतालुनि सां लाॻापियल पैरामेडिकल जा जेके इदारा हूंदा उहे बि बंदि हूंदा। क्लार्कनि जा जेके इदारा हूंदा उहे बि बंदि हूंदा। ऐं असांजा जीअं स्कूल खुलंदा त पोइ असां 1 अगस्त को स्कूल बंदि कंदासीं, असां कलम छॾ हड़ताल जो ऐलान कंदासीं। सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे अपील थी कजे त उहे भरपूर नमूने सां 22 तारीख़ जे एहतजाज में शामिल थी करे मुलाज़िमनि सां इताद जो सबूत ॾियनि। ऐं असां हर हाल में 22 तारीख़ ते वज़ीर आला हाउस जो घेराव करे पंहिंजा जेके मुतालबा आहिनि उहे मंझराए पोइ असां पंहिंजो साह पढ़ींदासीं। मां हाणे गुज़ारिश कंदुसि साईं अली मर्दा शेख साहब खे, ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट जो डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे, त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हयात लेकर चलो, कायनात लेकर चलो, चलो तो पूरे ज़माने को साथ लेकर चलो। अॼु जी ही जेकी कॉन्फ्रेंस थी रही आहे इहे असांजो जफ़ई साहिब जे हाउस ते थी रही आहे ऐं हिन में असां दोस्त जेके वेठा आहियूं ऐं दोस्त हिन वक़्तु मौजूदु न आहिनि, उन्हनि सभिनी सां सलाह मशवरे सां ऐं साईं ज़ुल्फ़िकार शाह साहिब जेको असांजो ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन जो मर्कज़ी चेयरमैन भी आहे, संघ जो सदर भी आहे, ऐं असांजो बारो साहिबु जेको एरिकेशन जो अॻुवाण आहे, ऐं असांजो मोहम्मद आज़म मंगणे जो साहिबु जेको एरिकेशन जो अॻुवाण आहे, ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेके बि धड़ा जिते किथे आहिनि, जेके बि धड़ा जिते बि हुजनि उहे पंहिंजी जाइ ते भले हुजनि, पर हीउ जेको मसइलो आहे असांजो सभिनी जो गॾियल मसइलो आहे। हिन में महिरबानी करे सभु ॾुख सुख जेके बि रंजिशूं आहिनि उहो ख़तमु करे ख़ुदारा अची महिरबानी करे 22 तारीख़ ते पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल जे लाइ अची करे एहतिजाज में शरीक थियनि ऐं पंहिंजा हक़ हासिलु कनि। उनखां पोइ मां वकील बिरादरी खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां जेको बबल बाईपास ते धरणो आहियो, असां पंहिंजे सिंध ख़ातिर, सिंधू दरिया ख़ातिर, उन में मास्तर मुलाज़िम सभिनी अची तव्हां सां सहकार कयो, तव्हांजी आवाज़ खे लबेक कयो। अॼु असांजे मथां बि वक़्तु अची वियो आहे, ॾुखी घड़ी अची वई आहे, त मां ख़ासि करे वड़ाज साहिब खे गुज़ारिश कंदुसि ऐं उनजी सॼी टीम खे गुज़ारिश कंदुसि, सखर जो अॻुवान क़ुर्बान मलाणो साहिब खे गुज़ारिश कंदुसि, शबीर शर साहिब खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे कराची में असांजी ॾुखी घड़ी आहे उते अची असांजो साथ वठो। ऐं अदीब दानिश्वर जेके बि ऐं सानेवन दोस्त आहिनि, जेके बि वॾनि पार्टियुनि खे छॾे नंढियूं पार्टियूं जेके आहिनि, उहे जेके बि पंहिंजे सिंध ख़ातिर जदोजहद करे रहियूं आहिनि, उन्हनि सभिनी क़ौम परस्त अॻुवाननि खे बि गुज़ारिश आहे, सानेवन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन में शिरकत कनि। ऐं मां ख़ासि करे पंहिंजो असांजो ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन जो जनरल सेक्रेटरी आहे कमांडर मोहम्मद अकरम राजपूत साहिबु हैदराबाद खे बि गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तव्हां हिन धरणे में ज़रूरु शिरकत कंदो। अलाह साईं तव्हांखे सिहत बि ॾींदो। जो अची मज़दूरनि जो मसइले हिन में अची करे ऐं हीउ जेको आहे ऐलान असांजो अब्दुर्रहीम बारो साहिबु कंहिं मजबूरी खां न पुॼी सघियो आहे ऐं हुन सां सलाह मशवरो सां थियो आहे, ऐं भाऊ सभिनी दोस्तनि सां ऐं जेके दोस्त इस्लामाबाद वञी रहिया हुआ उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त महिरबानी करे ख़ुदा जो वास्तो आहे तव्हांखे 22 तारीख़ ते सभु अची गॾिजो। ऐं हिते को बि वॾो या नंढो न आहे, सभी भाइरूं जेके दोस्त उते 2-4 विया टेबल टॉक करण जे लाइ त भले तव्हां वञो, असां उते वेही रहंदासीं, को मसइलो कोन्हे को। हीअ असांजो इज़त ऐं ॾिसो त सिंध वलियनि जी आहे, सिंध धरती वलियनि जी आहे, ऐं सिंध जो मंशूर पाकिस्तान पीपुल्स पार्टी रोटी कपिड़ा और मकान। मां वरी बि पंहिंजे MP MNA खे गुज़ारिश कंदुसि, सिंध असेंबली जे उन मेंबरनि खे, उन मिनिस्टरनि खे गुज़ारिश कंदुसि त हीअ असां तव्हांजा वोटर बि आहियूं, असां तव्हांजा कारकुन बि आहियूं, असां पंहिंजा बचा कढी करे तव्हांखे वोट ॾिना आहिनि ऐं तव्हां असेंबलियुनि ताईं पुॻा आहियो। महिरबानी करे ख़ुदारा पंहिंजे साईं वज़ीर अला सिंध खे ऐं चीफ सेक्रेटरी खे अपील था करियूं, असां तव्हांजा बचा आहियूं, असां तव्हांजे ख़िदमतगार आहियूं। महिरबानी करे असांखे हक़ु आहे, पंजाब बि ॾिनो आहे, बलोचिस्तान बि ॾिनो आहे, आज़ाद कश्मीर बि ॾिनो आहे, KP खे बि ॾिनो आहे, त पोइ असांजो बि हक़ु आहे, असांखे पंहिंजा जाइज़ हक़ ॾिना आहिनि। साईं सदाईं करी सिंध मथे सुकार, दोस्त वेठा दिलदार, आलम सां आबाद करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जेके बि असांजूं तंज़ीमियूं आहिनि, मुंहिंजो नालो अब्दुर्रहमान बलोच आहे शहर, ऐं मां चेयरमैन आहियां पाकिस्तान पैरामेडिकल 041 जो। ऐं असां इहो ऐलान था कयूं ऐं सभिनी तंज़ीमनि सां गॾु त जेके बि मुलाज़िम आहिनि हिक खां वठी आहिनि, कहिड़े बि उन तालुक़ सां रखनि था, उन्हनि खे पुरज़ोर अपील था कयूं, अचो 22 तारीख़ जेको असां CM जे अॻियां ऐं चीफ सेक्रेटरी जे अॻियां एहतिजाज कंदासीं। इहे रैलियूं प्रेस क्लब खां वठी CM हाउस ताईं बि हलंदियूं। असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, उहो हक़ जा आहिनि। 3 सूबनि खे हक़ु मिली वियो आहे, वाहिद सूबो जेको सिंध जो आहे उहो अञा ताईं कुझु न मिलियो आहे असांखे। इन करे असांखे मजबूरन असां इहो ऐलान 22 तारीख़ वारो कयो आहे।
इन में कंहिंसां बि कहिड़ियूं बि जेके तंज़ीम आहिनि ऐं उहे असां सां अचनि ऐं असां सां उते उन में शामिलु थियनि। उन में असांजे पैरामेडिकल जो सदर जेको औरंगज़ेब महर ऐं जनरल सेक्रेटरी शरीफ़ पालारी ऐं डॉक्टर मोहम्मद ख़ान शर ऐं नर्सिंग जो अता राजपूत ऐं ॿियनि जेके बि असांजा पैरामेडिकल डॉक्टर जूं तंज़ीम आहिनि उहो असां सां जीअं पहिरियों शामिलु हुयूं ईअं ई शामिलु थियूं। हे तव्हांजे सभिनि जे हक़नि जे लाइ आहे ऐं इन जे लाइ जिदोजहद असां कयूं था। जीअं त 22 तारीख़ सभु प्रेस क्लब में पहुचनि उतां पोइ असां रैलियूं उन में इहो न आहे त हे वॾो आहे हे ॾिया असां मुलाज़िमनि जे लाइ हक़ जे लाइ इहो जिदोजहद कयूं था। जे ॿियनि सूबनि खे मिलियो आहे त असांजे सूबे खे मिले। असां वज़ीर आला ताला खे पुरज़ोर अपील था कयूं ज़रदारी साहिब खे बिलावल खे जेको तव्हां वाइदो कयो ज़रदारी साहिब उहो वाइदो अची पाड़ियो था 50% न ॿियनि सूबनि वांगुरु उहो असांखे 30% ॾिनो वञे। असांखे मजबूरनि ई रोडनि ते असां निकिरूं था ऐं रोडनि ते इनशाअल्लाह जेसिताईं असांजा मुतालबा न मनबा तेसिताईं असां हितां वापसि न ईंदासीं। मजबूरनि अगरि असांखे लाठी चार्ज कई बि हूंदी त पोइ पूरे सिंध जूं हॉस्पिटलियूं बंदि हुयूं। थी सघे थो त असां ॿियनि सूबनि जीअं त असां मर्कज़ जो मां वाइस चेयरमैन आहे पूरे पाकिस्तान जो असांखे मजबूरनि पोइ असां ॿियनि सूबनि में बि हॉस्पिटलियूं बंदि कंदासीं। पोइ इहो जिदोजहद जारी रहंदी जेसिताईं असांखे हक़ नथा ॾियनि मुलाज़िमनि खे तेसिताईं इहा जिदोजहद हलंदी। असां गुज़ारिश अर्ज़ु हीअ आहे त हीअ जेका असां प्रेस कयूं था इहा असां पंहिंजो अब्दुर्रहीम भारो साहिबु जेको असांजो आल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन जो अॻुवाण आहे असां सभिनी जो सरपरस्त आहे उनजी असां इजाज़त सां कयूं था। असांजा जेके मुतालबा मेन आहिनि त जेको DRA आहे 30% उहो ॾिनो वञे। ग्रुप इंश्योरेंस रिटायर जेके मुलाज़िम थिए थो उन्हनि खे ॾिनो वञे। पेंशन में 30% जो इज़ाफ़ो कयो वञे। पघारनि में जेको आहे सो पघारनि में 50% जो इज़ाफ़ो कयो वञे। ऐं असांजो जेके सभु मुलाज़िम तंज़ीमूं आहिनि सभिनी मुलाज़िम तंज़ीमुनि खे गुज़ारिश आहे त भरपूर शिरकत कनि। मुंहिंजी प्राइमरी टीचर एसोसिएशन जे सभिनी मेंबरनि खे गुज़ारिश आहे त हिते को बि ग्रुप कोन्हे को तव्हां असां सभु कुल पाण में ॿाहिरि आहियूं। अचो त पाण ॿधीअ इताद जो मुज़ाहिरो करे 22 तारीख़ ते हर हाल में सभु रुकावटूं टोड़े करे रियासत जे रुकावटुनि खे टोड़े करे पाण कराची में भरपूर नमूने सां शिरकत करे वज़ीर आला हाउस जे आॾो पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ धरणो वणो। साईं बख़्श अली चाचड़ बि असांजो भाउ आहे उहो बि असां सां गॾु आहे इनशा ताला उन सां बि असां गॾिजण लाइ तयारु आहियूं। साईं मोहम्मद आज़म साहिबु जेको आहे उहो बि असां सां गॾु आहे। असां उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं जेके बि असां मुलाज़िम आहियूं सभु ईअं सम्झो असां कुल पाण ॿाहिरि आहियूं। असां में को बि हाफ़िज़ मुश्ताक कुरेजी साहिब खे बि गुज़ारिश आहे। अब्दुल्ला जी मरखानी साहिब खे बि गुज़ारिश आहे। सभिनी मुलाज़िम तंज़ीमनि जे अॻुवाणनि खे गुज़ारिश आहे त अचनि 22 तारीख़ ते असां सां गॾिजी बीहनि। मुंहिंजी ग़ुलाम रसूल महर साहिब खे बि गुज़ारिश आहे उहो बि असांजो भाउ आहे उहो बि अचे। उहो बि सिंध जो साबिक़ु सदर आहे मां बि सिंध जो साबिक़ु सदर आहे पेटल जो उनखे बि गुज़ारिश आहे त उहो बि अची असांजे सिफ़नि में उस्तादनि सां गॾिजी बीहे मुलाज़िमनि सां गॾिजी बीहे मुलाज़िमनि सां गॾिजी बीहे ऐं मुलाज़िमनि जी सिफ़नि में अची मुलाज़िम इताद जा नारा हाणे। महिरबानी तव्हां सभिनी दोस्त ॿावीह तारीख़ 22 जुलाई जो एहतजाज अॼु साबित थी वियो त उहो ई सिंध जे मुलाज़िमनि जो फितरी आवाज़ जंहिंखे अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी जिला अदा कई वई आहे जंहिंखे अलाह ताला जे रास्ते सां अॼु उहा तारीख़ साॻी थी आहे। तारीख़ 21 तारीख़ क्रॉस थी वई ऐं उते रखियल एहतजाज ॾिनी असां गवर्नमेंट सिंध एम्प्लॉइज़ जेको असांजी एक्शन कमेटी उन मुकमल सपोर्ट सिर्फ़ु न कई पर उन्हनि में शामिलु थियण जो ऐलान बि कयासीं पर उठ त तॾहिं पहिरियों न जॾहिं ॿोरा पे सुबिया असां दावो पे कयूं त इहो एहतजाज कराची जो एहतजाज सोभ वारो आहे जिते असांजा दोस्त उते आहिनि असां पीपुल्स पार्टी उते आहे ऐवान उते आहे। अल्हम्दुलिल्लाह असां सिंध जे समूरनि मुलाज़िमनि खे अॼु अपील था कयूं त 22 जुलाई वारे एहतजाज में शामिलु थियो त जे असां पंहिंजे मुतालबनि जे मंता लाइ हिकिड़ो भरपूर ताक़त बणिजी ऐं असां सिंध गवर्नमेंट खे मैसेज ॾियूं त असांजे मुतालबनि खे मञे। असां कंहिंजे बि मुखालिफ़ न आहियूं। जेके बि सिंध जे अंदरि तंज़ीमूं कमु कनि थियूं असांजा ॿाहिरि मुलाज़िम आहिनि सभिनी ॿाहिरनि खे शिरकत था कयूं त उहे वॾा थी शामिलु थियनि असां नंढा थी उन्हनि जे कढ हलंदासीं। असांखे कंहिं बि क़िस्म जो आर कोन्हे पर ख़ुदा जे वास्ते जेको मुलाज़िम आहे जंहिंजे साह जे रग खे ॿूसाटियो घुटियो वियो आहे उन रंग खे छॾाइण जे लाइ मुदत थियणु तमामु ज़रूरी आहे।
असां इन जे करे असां 21 तारीख़ जी बि इताद हिमायत कई। हाणे 21 वारनि खे खपे त उहे बि 22 ते अचनि त जेकॾहिं मज़बूत ऐं भरपूर आवाज़ जॻे। असां समूरनि सिंध जे मुलाज़िमनि खे गुज़ारिश था कयूं, कंहिंजा नाला खणो, जेके बि सरकारी इन नोयत जा मुलाज़िम आहिनि सभु 22 जुलाई वारे इतिजाज में वञनि अचनि। इहो ई असांजो आवाज़ु आहे, इहो ई ताक़तवर मुलाज़िम जो आवाज़ु थींदो जंहिंमें असांजा मसइला हल थींदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, उमेद था रखूं त सभु 22 तारीख़ ते प्रेस क्लब खां CM हाउस तरफ़ रवाना थींदासीं। उते ई पंहिंजे मनता जे लाइ उते ई भरपूर आवाज़ उथारींदासीं। सभु कराची प्रेस क्लब पहुचो त जीअं असां गॾिजी CM हाउस में तरफ़। मां तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जन क़ीमती वक़्तु कढियो। मां उन्हनि दोस्तनि जो बि थोराइतो आहियां पंहिंजे अॻुवाणनि जो, साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठे साहिब जो, जेको बावजूदि बीमारी जी बि अॼु सॼे ॾींहं में घटि में घटि असां सां 20 दफ़ा राब्ते में रहियो आहे, हिदायतूं ॾींदो रहियो आहे ऐं उनजी हिदायतुनि ते असां अमल करे हीउ ऐलान कयो आहे। साईं बारे साहिब जो बि तमामु घणो थोराइतो आहियां। जेके बि ज़ुल्फ़कार शाह जेको लोकल गवर्नमेंट जो अॻुवाण आहे, कराची सां तालुक़ु आहे, उनजो बि तमामु थोराइतो आहियां जिन असां सां फ़ोन ते राब्ते में रहिया, असांजी रहनुमाई कई, उनजी हिदायतुनि ते, उनजी इजाज़तुनि ते असां हीउ ऐलान कयो आहे। सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे अपील थी कजे त ज़िंदाबाद। हलूं था पर ईअं हाणे ज़िमेवारी खणो।